जत ज़ोरावर ओसाते अजूं मुंहिंजो कुंडल वठी विया राति अजूं अलाह जत ज़ोरावर ओसाते अजूं मुंहिंजो कुंडल वठी विया राति अजूं अलाह जत ज़ोरावर अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। हलंदे हाड़ो मणे ॾकनि मुंहिंजा ॾोह हो ऊंचनि सिर उठनि ते हीअ पंध पिया थी पोइ लीड़नि सी लतीफ़ चए कीअं करींदसि को अॻियां राओ सुॼे रोह वेहां तान वस पे हाड़े तरफ़ हलंदे उन जबल जे ख़ौफ़ खां मुंहिंजा ॾोह ॾकिया भवाइता ख़्वाब ईंदे लिङ ॾकी विया। हिक तरफ़ उहे जन पोयां मां प्यादी आहियां, उहे वॾनि उठनि ते सुवार हुआ, तकिड़नि उठनि ते सुवार हुआ। ॿिए तरफ़ हीअ ससु ई प्यादी उन्हनि भॼंदड़ उठनि सी वॾियुनि विखुनि वारनि उठनि सी मां कीअं पहुची सघंदसि। हिक तरफ़ राओ मिटी ऐं वारीअ जी दज़ जबल, ॿिए तरफ़ पिरीअ जी सिक विसारे वेहण बि त मुंहिंजे वस में कोन्हे।